सलाम दोस्तों, अज असीं मस्ती मज़ाक कंदासीं एक मशहूर टिकटॉक स्टार ऐं लाड़काणो शहर सां ताल्लुक़ रखंदड़ टिकटॉक स्टार ऐं साईं जन क़ौमी तनज़ीमुनि में भी रही चुका आहिनि। साईं जन जो नालो आहे मंसूर चांडियो उर्फ एमआर चांडियो। तव्हां नालो ॿुधी करे सम्झी विया हूंदव त अॼु असीं कंहिं ते वीडियोस ठाहिण वारा आहियूं ऐं कंहिंजे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं। अॼु उन्हनि सां कंदासीं थोरी मस्ती मज़ाक उन्हनि जे ठाहियल वीडियोस ते जेके टिकटॉक ते घणी मशहूर थी चुकियूं आहिनि। मंसूर साहब, अगरि तव्हांखे थोरो बुरो लॻे त असीं एडवांस में तव्हां खां माज़रत वठी था छॾियूं। अचो त हलूं वीडियो जी तरफ़ ऐं थोरी मस्ती मज़ाक करे अचूं। असांखे को मिटाए सघे एतिरो कंहिं में दम ई नाहे। बाबा, तव्हांखे मिटाइण लाइ कंहिं वटि टाइम ई कोन्हे, ॿी ॻाल्हि कयो। जेको पंहिंजी जान मां बेज़ार हुजे उहो अटके, बाक़ी कंहिं हल्के फुल्के जो कम ई नाहे। असां पंहिंजी जान मां न बाबा, बल्कि तव्हां बेज़ार थी विया आहियूं। जॾहिं माठ में हुयासीं त दुश्मन वधंदा पिया वञनि ऐं जॾहिं मोचड़े में हथ विधो आहे त दुश्मन लभनि ई नथा। जॾहिं खां टिकटॉक ठहियो आहे तव्हां माठ कई कोन्हे, ॿी ॻाल्हि कर। मतलब त हिन दौर में माण्हू शराफ़त सां समझनि ई नथा, पाठनि सां सभु सिधा आहिनि। इज़त ज़िल्लत जो मालिक रब पाक आहे, तव्हां छा इज़त ॾींदो बाबा। जी दोस्तों, अॼु लाइ काफ़ी आहे। त पोइ तव्हांखे असांजी वीडियो कीअं लॻी ऐं पंहिंजी राय असांखे कमेंट में ॿुधाईंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं अहिड़ी मज़ा या वीडियोस असीं तव्हां सां शेयर कंदा रहूं। थैंक यू।